मां पंजनि ॿारनि जो पीउ आहियां। मां बुखूं कटण ते मजबूर आहियां। मां कारे कामण जी बीमारी में मुब्तला आहियां। 5 खां 7 लख कर्ज़ खणी पंहिंजो इलाज करायो। मौजूदा हुकूमत खे अपील आहे त ख़ुदा रा अल्लाह वास्ते मुंहिंजो इलाज करायो वञे। अल्लाह खां सवाइ ॿियो को बि मदद करण वारो कोन्हे। लाड़काणे जे हुसैनी महला जो गुलाम मुर्तज़ा जेको 10-15 सालनि खां वठी कारे कामण जी बीमारी में मुब्तला आहे, जेको शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब में अची करे मौजूदा हुकूमत खे अपील कंदे चयाईं त आउं 5 ॿारनि जो पीउ आहियां। हिन वक़्तु मुंहिंजा बजड़ा बुखूं कटण ते मजबूर आहिनि। ख़ुदा रा मुंहिंजी माली मदद कई वञे, जीअं आउं पंहिंजो इलाज कराए सघां ऐं पंहिंजे बचड़नि खे 2 टाइमनि जी मानी खाराए सघां। गुलाम मुर्तज़ा भुट्टो हुसैनी हुसैनी मौला मौजूदा हुकूमत खे अपील थो कयां त 10 साल खां मां कारे कमनि में हिफ़ाज़त लिए मुब्तला आहियां। 5 सालनि खां वठी मां कैंसर में मुब्तला आहियां। मरीज़